खिपरो में ब्रिटिश काउंसिल जे तामुन सां हलंदड़ टेके चाइल्ड स्कूल प्रोजेक्ट में जाली नाले वारनि ॿारनि खे दाख़िल करण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त उन हवाले सां राब्ते करण ते प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मोहम्मद हाशिम हिंगोरो ॿुधायो त प्रोजेक्ट मुकमल तौर नाकाम न थियो। 87 ॿार दाख़िल कया हुआ, जॾहिं त मुआवज़ा न मिलण सबबि अक्सर वर्कर प्रोजेक्ट अध में छॾे विया आहिनि। हुन चयो त मूंखे आर्ट काउंसिल जे चेयरमैन शहज़ादो मलिक जाली दाख़िला करण ते ज़ोर भरियो, पर मुंहिंजे इनकार ते हुन मूंखे प्रोजेक्ट खां हटाए छॾियो आहे। मुकमल तरह ते असां नाकाम नथा चई सघूं, पर इहो जंहिं मक़सद जे लाइ खिपरो में आंदो वियो आहे उहो मक़सद फ़ौत थी वियो आहे। उन जे करे ई मुंहिंजा इदारे जे मालिक सां बि इख़्तिलाफ़ हुया, जिन चाहियो थिए त सिर्फ़ु इहा खाना पूरी थिए ऐं जेके रियल आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि उहे मुश्किल सां ई थींदा आहिनि। सो उहो उन मुश्किल खां भॼण जे लाइ इन्हनि खे पेपर वर्क में या ईअं खणी चओ त कागज़ी सूरत में आणणु चाहियो थिए, जंहिंजी मूं भरपूर मुखालफ़त कई त ईअं कोन थींदो। ऐं इन ई करे ई आर्ट्स फाउंडेशन जेको इम्प्लीमेंटेशन इदारो आहे ब्रिटिश काउंसिल में, उन जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर सां मुंहिंजा इख़्तिलाफ़ थिया ऐं बग़ैर कंहिं सॉलिड रीज़न जे विदाउट एनी सॉलिड रीज़न उन मूंखे वार्निंग लेटर जारी कयो, जेको मूं एक्सेप्ट कोन कयो। ऐं उन खां पोइ असांजा वरी बि ऑफिस में इहे हलंदा रहियासीं, पर इन ई अहम मसइले ते त एतिरा ॿार जेके मासूम ॿारनि जे नाले ते इहे पैसा आयल आहिनि ऐं इन्हनि जे लाइ ब्रिटिश काउंसिल इन्हनि खे फंड ॾिए पई, पैसा ॾिए पई, उहे पैसा तव्हां कंहिं ॿिए मद में या कागज़ी कार्रवाई करे ऐं तव्हां पैसा हड़प करियो। हुन इहो बि चयो त NGOs पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि में जाली दाख़िलाउनि ॼाणाए तालीम खे तबाह कयो पियो वञे। हुन मुतालबो कयो त मामले जी जांच कराई वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk